सियासत वारो हिकिड़ी फिल्म हुई, उनजी बेपनाह कामयाबीअ खां पोइ हिकिड़ी नई मज़ाया फिल्म अची रही आहे, उनजो नालो आहे हसीना एटम बम। असुल मसलो आहे ठाड़ेल हसीना एटम बम। हसीना एटम बम खे लाकअप में ॾिसण थो चाहियां। हाणे वासू खान ॾे असां पाण मौत जो पैगाम खणी हलंदासीं। घुमी थी जमीन धुॾे थी ॼण राशन वारा जहाज पिया था दादू वारी एयरपोर्ट ते लहन। हसीना एटम बम बने। अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 अरे मूंखे न पेंट खे खण, पेंट खे। मां अचा थो तो असांजे अथड़ वॾेरे खे तंग कयो आहे, तोखे कोन छॾींदुसि। मल्लूल वेहर थी न इन्हनि खां या जेका हसीना एटम बम आहे न उहा वॾेरे समेत भॼी वई। वाह तो पटियो पियो थई नंढेला माधाणियूं चटींदी आई छा। हसीना एटम बम चंद्र परे मत लिसन सारी का हसीना एटम बम। हसीना एटम बम लिसन सारी का केड़ी फिल्म हसीना एटम बम।